कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। तुम्हें हर ये करे अवल मुखे भी समझ में कोन आयो, पर हाणे समझम त मेहार हसन के छो मारायो। हसन के मेहार मारियो आ, पंहिंजे भाउ खे मारींदो? जॾहिं न मतलब ऐं लालच कर खणंदा आहिनि त समूरा रिश्ता ऐं तालुक माण्हू विसारे वेंदो आहे। हाणे न हुन मूंसां प्यार जो इज़हार कयो त मां समझी वयसि त मेहार नंगन नामूस इज्जत जी दावा छो पे कई। एॾो कूड़ काकी न हाजरा, मां हिन गुनाहगार कननि सां दिलदार खे चवंदे ॿुधुम सचल जो भाइटियो आ, उन सां तो परणा वई। इएं कीअं थींदो? थी वेंदो ईअं, मर्दनि ते एतबार न कर, मर्ज़ीअ जा आहिनि। ॿी ॻाल्हि बि ॿुधो, मेहार वॾेरे सां विढ़ियो आ। छा शहरियार सां? हा, वॾेरे खे गोली हई अथसि। ओए तोखे ऐं शहरियार खे मिलाए हिक गोली सां उॾाए छॾींदुसि। झिरकी चाचे जी महिमान। बस मेहार बस, यार थी पियो आहीं, न त नूरो नागा कखे त मौत मखे। आस्ते ॻाल्हाए, निहार खे तो ललकारी। हाँ लिहाज़ तो कयां, न त झिरकी चाचे जी महिमान। मां पलां तो कंदुसि फैसले में। हा फैसला न खपनि, विड़बो मच्छी मुर्च थी विड़बो। हा ॿियो फैसलो आ जन्नत वारो। मामा ॻाल्हि आ सिधी, हाणे ये फॾा बॾारे खपनि। त छा खपई चओ। शादी जन्नत ऐं मुंहिंजी शादी, असुल ॿई तोखे दुआऊं कंदासीं। सोचियो थम, बस मेहार सां निबरण ॾे, पोइ संग चटी में वठी परणाईंदुसि पाण खे, पोइ धूम धाम सां कंदुसि शादी तुंहिंजी ऐं जन्नत जी। हिकु भॻल माण्हू ॿियो रोब घणो। मामा तूं शादी कंदी? हे मामी कोड़ी जो आ। छो नथो करे सघां शादी? कौड़ी जहिड़ियूं नव नेरनि कयां त बि ॾाकारू न ॾियां। हा संग चटीअ में मिलंदई। हिकिड़ी ॻाल्हि जे करे शक आ। केड़ी बाबा? इहो छा आहे त सोहारे चयो आ त छोकिरी जन्नत जी डॉक्टराणी चकास कंदी। छा? हा चकास छा जी बाबा? हथे पियो आ, मूं पाण बचाए वरतो आ। वाह जी ॻाल्हि कई थी, असली सुक थी वेंदा। पतू त फॾो, न त जॾे जो जॾो। वरी छो आईया डायने? ॾिसण आई ऐसे त पुट कंधा सॼो ॾींहुं झेड़ा झेड़ा कंदो त वते मां जा निमाज़ुनि जा सटका। निमाज़ पढ़ियम, कहिड़ो कसो कम कयम? मेहार खे त निमाज़ सेखार न त अल्लाह अल्लाह करे त इन आज़ार का छुटूं। आज़ार त तो मारियो आ बेनकी। नसीबा अरकान करे इज्जत सां ॻाल्हा। तूं जॾहिं ॼाई हूंदी न त माइट ड्रिजी विया हूंदा त हिकिड़ी ग़ैबात ॼाई आ, जेका ज़बान फेराए कम ठाहिण ऐं ड्राहिण पई ॻाए। बाक़ी तूं ॼाई हुई त माइटनि मौलूद चवराया त निमाज़ण ॼाई आहे। भाई तोखे केतिरा भेरा चयो तो न ईंदी कर हेॾे। कोन चाहां, पर सोचुम त मेहार जा प्रकार ॿुधाईंदी वञे। हियाव ते गुबार अथव मेहार जो न, फाट ऐं वञ। फाट तूं, हसन जी मंग पणजन ता ॿिया ऐं कावड़ वरी असां ते। हटन ते लूण बुरकर आई आई। लूण मां न, दिलदार तो बुरकेवे तो सचल सां माइटी हाजरा के ओडा परणाए तो ले। जीव न जोर माई, खुदा के मन वञ निकोर हेता। अन्या काथे थी ॻाल्हि की त हाणे ॾींदो। मेहार हणी रही सके ड्राहे विधो आ। छा चई? जेको ॿुधी शहरियार बि ज़ख्मी, ड्राइवर बि ज़ख्मी ऐं मेहार रत ॻारींदे लाइ काॾे भॼी वियो। या खुदा, हिन बद ज़बान खे लगाम ॾे। भाई ज़बान बद हूंदी तुंहिंजी, कंदो त लोड़ींदो त सही न। कोड़ी हिकु ॾोह ॾियो, कोड़ी ॼाणे कम ठाहिण न की ठाहिण। हा
अहवाल बाग जो? कब्ज़ो मज़बूत आ। मज़बूत हुअण भी खपे। मामूली डर में सॼी मेहनत रायगान थी वेंदी। हमले जी ख़बर फ़ोन ते ॾिनी हुयमि। जेकॾहिं हमलो थियो त शहरयार ऐं माण्हुनि खे टोटा चपाए छॾींदासीं। तॾहिं त पुछियो अहवाल। लीडर घबराए न, कब्ज़ो कंहिं बि हाल में न छॾिबो। कब्ज़ो कीअं छॾिबो? असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। कब्ज़ो छॾिबो? लहज़ा कहज़ा ईंदा रहंदा आहिनि, घबराईंदुसि कीअं? तबियत कीअं आहे? ठीकु आहे। डॉक्टरनि घर मुंतक़िल थियण लाइ चयो आहे। कॾहिं मुंतक़िल थींदव घर? इहो त डॉक्टरनि जे वस आहे। शहरयार ख़िलाफ़ केस जो छा थियो? डॉक्टर अब्दुल वहीद पैसा वरिता आहिनि या को ॿियो दबाव पियो अथसि। सर्टिफिकेट ग़लति जारी कयो अथई। केस कमज़ोर थी वियो आहे। डॉक्टर खे न छॾींदुसि। जलसा जुलूस कढाए नारा हणाईंदुसि। शहरयार ख़ुशि न थिए। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। शहरयार जे चवण ते जिन हमलो कयो से सुञाता त अथव न? छो न, उन्हनि खे अलहदा सिकत ॾींदुसि। जेकर शहरयार झुके, उहे पाण ई झुकंदा। डीएसपी जो नंबर मुसलसल बंदि आहे। मुॾे ई थी आयो। ओचितो संदसि सेल बंदि थी वियो आहे ऐं बंदि ई थो मिले। मतां बैटरी लो थी वई हुजेसि। हेॾो वक़्तु थियो आहे, अञा बैटरी चार्ज न कई हूंदई। मूंखे का गड़बड़ थी लॻे। अमीरा बुरी ख़बर अथई। बुरी ख़बर लाइ दोस्ती रखी अथऊं। ख़बरदार करण बि फर्ज़ आहे न। तुंहिंजे ख़िलाफ़ शहरयार ते हमले इरादा क़त्ल तुंहिंजे मथां एफआईआर कटाई आहे। मूं ते? मां अस्पताल में मूं हमलो कयो आहे? हमले तुंहिंजा साथी पख्तान जिन क़बूल कयो आहे। मुंहिंजा साथी मूं ते गवाही? हा, तुंहिंजी गिरफ़्तारी जा इम्कान आहिनि। मुंहिंजी गिरफ़्तारी? असीं आहियूं लीडर, गिरफ़्तारी ॾींदासीं? मामले खे ड्रैग न ॾे डीएसपी कल्यार। सौदो सस्तो ऐं सवलो आहे। तोखे रहंड बि कान ईंदी। बाक़ी जेकॾहिं गद्दारी कई त हुनजो हशर तमामु बुरो कंदो आहियां। हशर त तुंहिंजो बि ख़राब थींदो। चुप! नूरो नागा कखे त मौत बखे। नूरो तूं आई? हा, सवलाई सां सौदो करे छॾ। हलकड़ो सौदो आहे। सिर्फ़ु अमीर जो साथ छॾ। तोखे एहसास आहे त तूं आम पुलिस ऑफिसर अगवा कयो आहे? ख़बर फैलजंदी त थरथलो मचिजी वेंदी। थरथले जी धमकी न ॾे। तोखे सौदो क़बूल आहे या न? ॿी सूरत में गोलियुनि ॻीहण जे लाइ तयार थी वञ। पोइ ज़िलज़िलो अचे या थरथलो मची वञे, का बि परवाह कान्हे का। अमीर सां तुंहिंजी दुश्मनी आहे? खामोश! उस्ताद सां न इहे ॻाल्हाए। अमीर सां दुश्मनी हुजे या दोस्ती, तूं सिर्फ़ सौदे बाबति ॿुधाए। मुख़्तसिर जवाब खपे, हा या न। मूंखे क़बूल आहे। ॿी ॻाल्हि चओ। ॼण त तूं अॻवा थियो ई न। मक़सद राज़ रहे, बिड़क बि न बापूरजे। इन में तुंहिंजो भलो आहे ऐं अमीर खान जो भलो आहे। तूं ईअं सम्झ त पाण मुरादो अमीर जी मदद करणु छॾे ॾिनी आहे। इन में सभिनी जो भलो आहे। मूंखे वञण ॾे, पोइ पाण ई ख़बर पवंदी। धमकियूं था ॾी? तरस त हिन जूं सभई गोलियूं लाया तुंहिंजे दिमाग़ में। पाण ई तुंहिंजो दिमाग़ दुरुस्त थी वेंदो। न न, मुंहिंजो मतिलबु इहो न हो। त छा हो? मुंहिंजो मक़सदु हो त पाण ई ख़बर पइजी वेंदई त मूं वाइदो पूरो कयो या न। मां हरगिज़ धोखो न कंदुसि। धोखो करे बि ॾिसजांइ। घर में घिड़ी अची गोलियुनि जो खाज बणाईंदो साईं। करा जी बाबा। वठी वञीसि। हजरा जी तबियत सही आहे न? जी पोइ इहो कुरुमुरु छो लॻी वेठी आहीं? कुझु बि न थियो दा। जे थियो आहे त जे थियो आहे त छा थियो आहे? कुझु न। तूं मानी खा दा।
चओ उठ पाणी दे मूंखे। हाजरा मां हिकु फ़ैसिलो कयो आहे। अदा फ़ैसिलो तव्हां मर्द ई कंदा आहियो, असीं सिर्फ़ु ॿुधंदियूं आहियूं, अमल न कयूं त कुहाड़ियूं उभियूं कुसी वञूं। अॼुकल्ह कुझु तेज़ थी ॻाल्हाई। असांजी हर ॻाल्हि तेज़ लॻंदी आहे अदा। बकवास बंदि कर। न चयो मां त गाटे ते चढ़ी वई। मां सचल सां मिटी थो कयां। सचल सां? सदोरी जे पीउ सां? हा। मिहार सां छो न? मिहार सां? हा अदा, मां मिहार सां शादी कंदसि। तुंहिंजी इहो हिम्मत छोरी छॾिया हेठो बीहरण जी ये चई त सिसी साण न हूंदई। मार अदा, मार मूंखे, न रोकींदसि तोखे, न ई हथ ॿधंदसि ऐं न ई पोती पेरनि ते रखंदसि। जे शादी कंदसि त मिहार सां कंदसि, न त न कंदसि। चुप छोरी। न चओ तूं मूंखे पंहिंजी मां, न आहियां मां तुंहिंजी मां। तूं मुंहिंजा जहिड़ा कटे क़बर हवाले कया आहिनि ऐं हाणे दिलि कढी उछलण थो चाहे। अम्मा अम्मा कढ अंदर जी भड़ास, ॿाहिरि कढ समूरी कावड़, त तोखे ॿुधायां त कीअं थी इहा झिरकी झाट जी महिमान। मोहबत ऐं हसन मुंहिंजा जहिड़ा हुया जेके कटिजी विया ऐं तूं मुंहिंजी दिलि आई। जेके दिलि ॿिहिजी वई त मां बचंदसि, मां बचंदसि। ॿुधाए। ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, हीअ जेका तुंहिंजी दिलि आहे न, उहा कंहिंजे कढण जी न आहे ऐं न की बीहण वारी आहे। ख़ुदा जे तरफ़ां न फिटे ऐं मुंहिंजी मिठड़ी मां न फिटे। बाक़ी दिलि जो बीहण नामुमकिन आहे, नामुमकिन आहे। जेको बि आॾो आयो न, झिरकी जाट जी महिमान। तूं शहर सां विड़ियो आहे, इहा का मामूली ॻाल्हि आहे? शींहं खे थो चए तुंहिंजे वात में धप आहे। मज़ाक थो सम्झे तूं शहरियार खे ज़ख्मी करण? हू घटि कंदो? हाँ अम्मा जी दुआ खपे, तूं दुआ जो दर आहीं। तूं दुआ कर, नाराज न थी। बाक़ी शहरियार छा आहे? झिरकी जाट जी महिमान। चो तरफ़ फिटाए वेठो आहे, को हिकु तरफ़ ॿुधाए जिते को तोखां राज़ी हुजे। अम्मा मूंखां मुंहिंजो रब ऐं मुंहिंजी मिठड़ी मां नाराज न थियनि, न रुसनि मूंखां। बाक़ी मेहार ऐं मात नामुमकिन आहे। पुटा ज़िद में अची दिलदार हाजिरा जो संग सचल खे ॾियण थो चाहे। छा थी चवीं? हाजिरा जो संग सचल खे? हा, तुझे ज़िद हाजिरा लाइ हसन बि विञायो त हाजिरा बि वेंदी न। हाजिरा वेंदी जो मेहार मोह आहे, दिलदार ऐं सचल झिरकी जाट जी महिमान। मिहार, मिहार, ओ बा मिहार, अल्लाह जो वास्तो सही।